अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों हसन अब्बासी जेकर मुझो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल के सब्सक्राइब कंदा, बेल आइकन के क्लिक कंदा, जेकर मुझी ऑडियो पसंद अचे तो उनके लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, साईं मोहब्बत हयाती रमज़ो। मुसनिफ़ महमूद मुगिल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर हैदराबाद सिंध, छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध, छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। तो छो लाती आहे देर साईं। जिस्म में अजीब ॾकिणी हुई ऐं लहजो कमानगर न हो, निगाह खजण जो नालो न पे वरितो, आवाज़ निड़ीअ जे खूह मां हिम्मत जे ॾोल ते सवारी कंदे अंदर जो उबर कढियो हो। देर थी वई आहे साईं, अलाए छो थी आहे, पर बहरहाल थी वई आहे। संदन मुख ते मुरकत तरी आई, निगाह में ॿारनि जियां लाड रखंदे चयऊं, देर थींदी न आहे मजूल, देर त कबी आहे, मोहब्बत थी वेंदी आहे। बेसाख्ता जुमिलो निकिरी आयो, मोहब्बत बि कबी आहे मुर्शिद, जे थी वञे त पोइ करणी त पवंदी आहे। अहिड़ो को हूंदो जेको मोहब्बत थियण खां पोइ उनखे कंदो न हुजे, वरी भुलिजी थो। लहजो हाणे बदिलजी वियो, कबी सिर्फ़ु नफ़रत आहे, चयमि न मोहब्बत थी वेंदी आहे। थी वेंदी आहे तॾहिं उनजो इज़हार कबो आहे। नफ़रत कबी आहे ऐं उहा कंहिं बि इज़हार जी मुहताज न हूंदी आहे। नफ़रत कंदड़ सभिनी साम्हूं ज़ाहिर थी पवंदो आहे, मोहब्बत वारे खे उहो फ़न न ईंदो आहे। पर ज़ाहिर त इश्क ऐं मुश्क थींदा आहिनि साईं। मुंहिंजे साथीअ ॻाल्हायो, उन बारे में छा था फ़रमायो? दुरुस्त आहे, उहो ई ख़्यालु हसीन आहे त इश्क ज़ाहिर थी वेंदो आहे ऐं मोहब्बत ज़ाहिर करणी पवंदी आहे। इज़हार जो दरवाज़ो खोलणो ई पवंदो आहे। अंदाने इश्क ऐं मोहब्बत में उहो ई त फ़र्क़ु आहे। जंहिं ते अव्हां हुकुमरानी कयो सा मोहब्बत आहे, जेको अव्हां ते हाकिम हुजे सो हूंदो आहे इश्क। जे महबूब चूंडे था खणो त सम्झो त मोहब्बत कयो था, ऐं जे बिना ॾिठे को सौदो तय कयो था त पक सम्झो त इश्क जी राह जा मुसाफ़िर आहियो। हियां में हिकु होरा खोरा हुई। अॼुकल्ह जी हयातीअ में मोहब्बत बेएतबारीअ जे मसनद ते वेठल नज़र अचे थी। वफ़ाउनि खां वधीक बेवफ़ाइनि जा किसा आम आहिनि। उहो इश्क, उहो एजाज़ जेको आफ़ाक़ी इल्हाम रखंदो हो, हाणे ज़माने जे धुंध में किथे गुम थियल नज़र अचे थो। ॻाल्हि बि न आम आहे, गुम बि थी वियो आहे ऐं नज़र बि अचे थो। हयातीअ में ईअं ई त थिए थो। अलाए केतिरियूं शयूं असांजे साम्हूं गुम थींदियूं आहिनि ऐं असांखे इन पंहिंजी निगाह में महसूसु कंदा आहियूं। अलाए केतिरा चुहाव असां वटि सदाईं लाइ रहिजी वेंदा आहिनि। अलाए केतिरियूं सरगोशियूं कननि में मुस्तक़िल मौजूदु रहंदियूं आहिनि। शयूं गुम थियण खां पोइ बि गुम थी न सघंदियूं आहिनि, ख़तमु थियण खां पोइ बि रहिजी वेंदियूं आहिनि, नज़र ईंदियूं रहंदियूं आहिनि। साईं वटि देर सां हाज़िरी थी हुई। वक़्त जे पल हेठां अलाए केतिरो पाणी वही अॻिते रवानो थी चुको हो। उन ॻाल्हि खे ॿिन्ही धुरियुनि महसूसु कयो हो। असांखे पंहिंजे कोताहियुनि जो अहसासु हो ऐं साहिब इल्म खे शायदि पंहिंजे अकेलाईअ जो। अकेला त हू हुआ कोन, पर जन सां मोहब्बत थिए, जन जो क़दुरु हां में जाइ वालारे, उन खां सवाइ अकेलाई त लिया पाईंदी रहंदी आहे। उहो असांजो भाॻ हो जो खेनि असांजी ग़ैर हाज़िरी महसूसु थी हुई। के वजूद शिकायतूं न करणु चाहींदा आहिनि, बसि संदन आवाज़ सभु रंग खणी ईंदो आहे। देर थियणु न खपे बचा, देर थी वञे त नुक़सान जो अंदेशो वधी वेंदो आहे। क़ज़ा अदा करण जो वक़्तु न मिली सघंदो आहे ऐं हूअं बि हयातीअ में अलाए केतिरनि अमलनि जी क़ज़ा अदा न थी सघंदी आहे। देर जो वॾो नुक़सानु आहे यार। वक़्तु मिलियल आहे न साईं। कंहिं कुंड मां ॻाल्हायो। हर शइ जो जॾहिं वक़्तु मुक़ररु मिलियल आहे त पोइ देर वरी किथां थींदी आहे। भाग नसीब ऐं क़िस्मत जे चकर में न पओ नादान। जंहिं अज़ल अबद जो खंदो लिखी छॾियो आहे, तंहिंखे ई ख़बर आहे त छा थियणो आहे ऐं कंहिं वक़्तु थियणो आहे। पर बहरहाल असीं साह खणंदे कंहिं न कंहिं अमल जो को न को वक़्तु त पाण मुक़ररु कंदा आहियूं न। जीअं ईअं न थिए त उहे शादियूं मुरादियूं, ख़ुशियूं, तक़रीबूं, उहे सभु कीअं थी सघनि। उन्हनि मांडाणनि ऐं महफ़िलनि लाइ त तूं अॻुवाट ॿुधाईंदो आहीं। ख़ुशियुनि जे सायतुनि ऐं ग़मीअ जे लम्हनि में उहो ई वॾो फ़र्क़ु थिए थो त किथे किथे कॾहिं तूं ख़ुशीअ जी सायत मुक़ररु कंदो आहीं ऐं उहा माणी बि वठंदो आहीं, जॾहिं त ग़म जी सायत ओचितो ईंदी आहे। ॾुख जो को बि टाइम टेबल कोन हूंदो आहे शहज़ादा। हिन वारे लहजे में अलाए छा हो। माण्हू त माण्हू आहे, भरिजे थो त ख़ाली बि थिए थो, छुलके थो त तरो बि वठे थो। जॾहिं बि इल्मु अक़ल मुंझ जे मागनि जा शिकार थियनि
त मुर्शिद वटि रस्तो मिलंदो आहे। मुंझल सुट खे सवलो करे सिधो करे वरी मुंझाइण लाइ खणी हर को रवानो थी वेंदो आहे। तकड़ शैतान जो कमु आहे बाबला। हाणे आवाज़ पाटदार थियणु लॻो हो। जंहिं बि कम में उॿर आहे पर तकड़ ऐं जल्दी हुजे उहो कमु हीणो थी वेंदो आहे। किथे न किथे उन में का न का कमी रहिजी वेंदी आहे, पर उनजो मतिलबु इहो हरगिज़ न आहे त उन में देरि कई वञे। जंहिं वटि ईंदड़ घड़ीअ जो अख़्तियार न आहे उहो देरि करण वारो सौदो कीअं थो तइ करे। कम खे वक़्त जे ताराज़ीअ में तोरे बर वक़्तु करणो ई सियाणनि जी किरत आहे। असीं के थोरा हुन महिल हाज़िर हुआसीं, जे लहजो शिदत पसंदि न बि हुजे हा त बि कमु हली वञे हा, पर साईं शायदि लहजे खे ज़ोरावर ठाहींदे ध्यान जे सभिनी सहमतुनि में सफ़र पिए कयो। सोचणु देरि करणु न आहे, उहो सॼो समूह जेको अव्हां कंहिं मामले खे सोचण में गुज़ारे छॾियो था उहो देरि करण जे ज़मिरे में नथो अचे। हा, हिकु भेरो सम्झण खां पोइ उन नतीजे में फ़ैसिलो करण में कोताही देरि चवराए सघे थी। फ़ैसिलो देरि सां कजे त इंसाफ़ अधु मोह थी वेंदो आहे। दिलि चयो पुछां, इंसाफ़ जी तलब त परे जी ॻाल्हि आहे, उहो त इसमें ख़ासि आहे। इसमें आम में देरि कहिड़ा कलूर करे थी, पर हिमत न थी ऐं उन महिल ई हिननि जी निगाह मुंहिंजी निगाह सां टकराई हुई। हिननि शायदि सवालु पढ़ी वरितो, हिकदमि ॻाल्हि वराए विया। रुगो इंसाफ़ जी सोच न रखो, अव्हां जी देरि हयातीअ में अजीब अज़ाब करे सघे थी। इक़रार में देरि कंदव त मुहबत पराई थी वेंदी। जंहिंखे पंहिंजो सम्झो ऐं खेसि पंहिंजे चवण में देरि कयव त हू त कॾो को परायो थी वियो। भला जे अखियूं ॿूटण खां पोइ कारनामा ॻायव त छा थियो, क़बरूं ॿुधी कोन सघंदियूं आहिनि। तव्हांजा 5000 तारीफ़ी जुमिला जेके एॾी देरि सां निकिता, जॾहिं ॿुधण वारो न रहियो त कहिड़े कम जा थिया। लफ़्ज़ त बसि हवाउनि में ई विकिरी विया। छा न चङो थिए हा जो उन्हनि अखियुनि जे ॿूटजण खां पहिरीं, उन्हनि समाअतुनि जी दरी बंदि थियण खां पहिरीं ई उन्हनि 5000 मां को ख़ाली हिकु अधु जुमिलो ई वञण वारो ॿुधी वठे हा। जे उहा देरि न थिए हा त उहो हिकु अधु जुमिलो उन्हनि 5000 जुमिलनि खां वधीक अहम साबित थी सघियो पए। असांजी हयातियुनि में अलाही केतिरियूं ख़ुशियूं इज़हार न करण में या वरी देरि सां इज़हार करण जे करे ख़तमु थी वेंदियूं आहिनि। जे उहो सभु सोचे वठिजे त कमाल थी वञे। अलाही कीअं ज़ुबान मां जुमिलो उकिली वियो। पर क़िबला, किथे किथे चवंदा आहिनि त इज़हार त मौत हूंदो आहे। ॻाल्हि जो कमाल संदसि हुनर इज़हार जो ख़तमु थी वेंदो आहे। उनखां चङो न आहे त इज़हार कजे ई न। उहा देरि चङी आहे जंहिंमें भरम त क़ाइमु आहे। हिननि गौर सां मूं ॾांहुं निहारियो, कुझु पल निहारे मुरकी ॾिनऊं। तूं मुंहिंजो शागिर्दु रहियो आहीं, निहाईअ खां नी सिखण जो फ़न तो परूड़ियो आहे। पर हिकु ॻाल्हि यादि रखजांइ बचा, किथे किथे देरि ज़्यादतीअ में बदिलिजी वेंदी आहे। इज़हार खां पोइ जी परेशानी उन अज़ाब खां घटि हूंदी आहे जेका अण इज़हारियल कैफ़ियत में हूंदी आहे। जेको परायो आहे सो त सदाईं परायो रहंदो। तव्हां त ख़ाली कोशिशि कयो था त मन इज़हार जी दामन झरण सां उहा अव्हां जो थी पवे, ऐं थी बि सघे थो। परायनि खे पंहिंजो करण में देरि न कयो। जे अखि ॿूटिजी वई या हिजर जी हवा घुली वई त अव्हां जो मोह, अव्हां जो महबूब ॾाढो दूर निकिरी वेंदो। माण्हू मरंदो त कोन मरण जहिड़ो थी वेंदो मिठा। नंढड़ी हयातीअ में देरि न कंदा कयो। कहिड़ी ख़बर केरु थो पहिरीं अखि ॿूटे, हू या तव्हां। अखियुनि जे ॿूटजण खां पहिरीं को ख़ुशकुन जुमिलो, का बहितरीन ॻाल्हि, को हसीन सलूक अव्हां खां जल्दी घुरे थो। करे वठंदव त कॾहिं बि देरि जो अहसासु न रहंदव। छपियल आचर 8 मई 2005 ईस्वी।